यादव जो चवणु आहे त हिन जलसे में लखे माण्हू शरीक थिया, जेतोणीकि हज़ारनि जे तइदाद में माण्हू बेनज़ीर भुट्टो जे हिन जलसे में मौजूदु हुआ, पर सभ खां अहम पीपल्स पार्टी जे हिन जलसे जी कामयाबी उहा बि हुई त कासमाबाद वारे सूबाई तक ते मुस्लिम लीग काफ जो उम्मीदवार जाम खान शोरो PP उम्मीदवार ज़ाहिद भुरड़ी जे हक़ में हथु खणी वियो ऐं हुन पंहिंजे चाचे नूर मोहम्मद शोरो ऐं पंहिंजे वालिद रेस दीदार शोरो समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। कासमाबाद जी शोरा बिरादरी एक ड्रिघे अरसे खां PP अॻुवाण ज़ाहिद भुरड़ी सां इख़्तिलाफ़नि सबबि अलॻि थी मुस्लिम लीग काफ जो रुख़ कयो। जॾहिं त पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सिंध जे अॻूणे सदर मौला बख्श मशहूरी कासमाबाद UC2 जे नाज़िम महबूब अबड़े बि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। बहरहाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरपर्सन बेनज़ीर भुट्टो जे पहिरियों चूंड जलसो हैदराबाद ऐं भरपासे जे चूंड मुहिम ते ज़रूरु असर छॾींदो। रऊफ़ चांडियो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।